بسم الله الرحمن الرحيم. وأما النفي فالتقييد به يكون بسلب النسبة على وجه مخصوص مما تفيده أحرف النفي، وهي ستة: لا وما وإن ولن ولم ولما. فلا لنفي مطلقا، وما وإن لنفي الحال إن دخل على المضارع، ولن لنفي الاستقبال، ولم ولما لنفي المضي. على أنه بلما ينسحب على زمن التكلم ويختص بالمتوقع، وعلى هذا فلا يقال لما يقم زيد ثم قام، ولا لما يجتمع نقيضان، كما يقال لم يقم ثم قام ولم يجتمع. فلما في النفي تقابل قد في الإثبات، وحينئذ يكون منفيها قريبا من الحال، فلا يصح لما يجيء محمد في العام الماضي. یہ باب مطلق ऐं मुक़य्यद जे बारे में आहे त कॾहिं कलाम खे असां मुतलक़ चवंदासीं, कॾहिं कलाम खे असां कहिड़े वक़्तु असां कलाम खे मुतलक़ ज़िक्र कयूं ऐं कहिड़े वक़्तु असां कलाम खे मुक़य्यद ज़िक्र कयूं। त जॾहिं मुस्नद ऐं मुस्नद इलैह जे ज़िक्र ते इक्तफ़ा कई वञे त उहो कलाम मुतलक़ हूंदो आहे। जॾहिं मुस्नद ऐं मुस्नद इलैह जे मुतअल्लिक़ात खे बि ज़िक्र कयो वञे त उहो कलाम। पोइ मुसन्निफ़ ॿुधायो त हाणे मुस्नद ऐं मुस्नद इलैह जे मुतअल्लिक़ात सां कलाम मुक़य्यद थींदो आहे त असां कलाम खे मुक़य्यद कहिड़नि सूरतुनि में बनाए सघंदासीं। त उनजो मुसन्निफ़ हर हिक जो तफ़सीलन ज़िक्र कंदो अचे थो। पहिरियां अव्हांखे ॿुधाई त मफ़ाइल जे सूरत में अव्हां कलाम खे मुक़य्यद करे सघो था। पोइ हर हिक जो वरी ख़ुसूसियत ॿुधाई त कहिड़े मफ़ऊल सां कलाम खे मुक़य्यद करण जो कहिड़ो फ़ाइदो आहे। उन खां बाद में पोइ उनजे मिसल हाल तमीज़ ऐं इस्तिस्ना जो ज़िक्र कयईं ऐं उन खां बाद में पोइ वरी नवासिख़ जो ज़िक्र कयईं त नवासिख़ जे ज़रिए अव्हां कलाम खे मुक़य्यद करे सघो था। उन खां बाद में वरी पोइ शर्त जो ज़िक्र कयईं त शर्त जे ज़रिए बि अव्हां कलाम खे मुक़य्यद कयो था ऐं हर हिक जो तफ़सील सां ज़िक्र कयईं त नवासिख़ सां कलाम खे मुक़य्यद करण जो कहिड़ा फ़वाइद हासिलु थींदा आहिनि, कहिड़ियूं ख़ुसूसियतूं आहिनि ऐं शर्त सां असां कलाम खे कहिड़े वक़्तु मुक़य्यद कंदासीं ऐं कलाम खे शर्त सां मुक़य्यद करण सां कहिड़ा कहिड़ा फ़वाइद असांखे हासिलु थींदा। अॼोके सबक़ में मुसन्निफ़ अलैहि रहमत नफ़ीअ सां कलाम खे मुक़य्यद करण जा फ़वाइद बयानु करे रहियो आहे, उन जूं ख़ुसूसियतूं बयानु करे रहियो आहे त कहिड़े वक़्तु असां कलाम खे नफ़ीअ सां मुक़य्यद कंदासीं। उहो चवे थो त नफ़ीअ सां कलाम खे असां उन वक़्तु मुक़य्यद कंदासीं जंहिं वक़्तु मुतकल्लिम जो मक़सदु निस्बत खे सलब करणु हुजे। निस्बत जे सलब करण जो मतिलबु आहे त माना निस्बत खे ख़तमु करणु मक़सदु हुजे, यानी मुतकल्लिम जो मक़सदु इहो हुजे त इहा निस्बत साबित नाहे, निस्बत जी नफ़ी कई वञे त पोइ असां उते नफ़ीअ जे हरफ़नि मंझां कंहिं बि हरफ़ जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल ॾिसो, ज़ईदुन क़ाइमुन, इहो कलाम मुतलक़ आहे मुक़य्यद आहे? मुतलक़ आहे, छो त हिते सिर्फ़ु मुस्नद मुस्नद इलैह जो ज़िक्र आहे। ऐं ज़ैद जे लाइ इन मिसाल में क़याम साबित आहे त ज़ैद बीहंदड़ आहे। हाणे अव्हां इन जेको क़याम ज़ैद जे लाइ साबित आहे, माना ज़ैद जी क़याम जी निस्बत कंहिं तरफ़ थी वई? ज़ैद जे तरफ़। ज़ैद जे तरफ़ छाजी निस्बत आहे? क़याम जी। हाणे अव्हां इन सलब निस्बत माना इन निस्बत खे ख़तमु करे छॾियो, माना निस्बत जो अव्हां इनकार कयो त इहो छा सां हासिलु थींदो? इहो हासिलु थींदो हुरूफ़े नफ़ीअ सां। मसलन अव्हां चओ मा ज़ईदुन क़ाइमन, त हाणे छा माना थी? ज़ैद बीहंदड़ नाहे। त पहिरियां क़याम जी निस्बत ज़ैद जे तरफ़ हुई, हाणे सलब निस्बत थी वियो, माना निस्बत क़याम जी ज़ैद जे तरफ़ ख़तमु थी वई। हाणे ज़ैद जे लाइ क़याम जी निस्बत साबित आहे? नाहे। त जॾहिं मुतकल्लिम जो मक़सदु सलब निस्बत हुजे, निस्बत खे ख़तमु करणु हुजे, त पोइ उते हुरूफ़ नफ़ीअ मंझां कंहिं हरफ़ जो ज़िक्र
कयो वेंदो। उन खां बाद में पोइ मुसनिफ़ ॿुधायो त हुरूफ़ नफ़ी जेके आहिनि से 6 आहिनि। ला व मा व इन, ला मा ऐं इन ऐं लन, लम ऐं लमा, ये 6 थी विया न। ला मा इन लन लम लमा, इहे 6 हरफ़ नफ़ीअ जे लाइ ईंदा आहिनि, मुस्बित कलाम खे मनफ़ी बनाए छॾींदा आहिनि। उन खां बाद में पोइ ॾिसो इहे 6 ई जो नफ़ीअ जे लाइ था अचनि त इन्हनि में को फ़र्क़ु हुजणु घुरिजे। त मुसनिफ़ ॿुधाईंदो त हर हिक सां कलाम खे मुक़यद करण जो अलॻि फ़ाइदो आहे। इन सभिनी जी नफ़ीअ में फ़र्क़ु आहे, सभई हिक ई नफ़ीअ जे लाइ न आहिनि ईंदा। ला सां अलॻि क़िस्म जी नफ़ी थींदी आहे, मा ऐं इन सां अलॻि क़िस्म जी नफ़ी थींदी आहे, लन सां अलॻि क़िस्म जी नफ़ी थींदी आहे, लम ऐं लमा सां बि नफ़ीअ में फ़र्क़ु आहे। त कहिड़े वक़्तु असां नफ़ीअ जे लाइ ला खे इस्तेमालु कंदासीं, कहिड़े वक़्तु असां नफ़ीअ जे लाइ मा ऐं इन खे इस्तेमालु कंदासीं, कहिड़े वक़्तु असांखे लन इस्तेमालु करणु घुरिजे, कहिड़े वक़्तु असांखे लम ऐं लमा इस्तेमालु करणु घुरिजे। त इन्हनि मां हर हिक जूं अलॻि अलॻि ख़ुसूसियतूं आहिनि, हर हिक जो अलॻि अलॻि मक़ाम आहे, हर हिक जा अलॻि अलॻि फ़वाइद आहिनि। त उन्हनि मंझां सभिनी जा फ़वाइद मुसनिफ़ तफ़सील सां ज़िक्र करे रहियो आहे। हुरूफ़ नफ़ी मंझां पहिरियों हरफ़ मुसनिफ़ इस्तेमालु कयो आहे ला। त ला जेको आहे इहो नफ़ीअ जे लाइ ईंदो आहे, ऐं ला जेको आहे इहो मुतलक़ नफ़ीअ जे लाइ ईंदो आहे, माना उन में कंहिं बि ज़माने जो क़ैद नाहे हूंदो। ला जे ज़रिए अव्हां हाल जी बि नफ़ी करे सघो था, ला जे ज़रिए अव्हां मुस्तक़बिल जी बि नफ़ी करे सघो था, ला जे ज़रिए अव्हां माज़ी जी नफ़ी बि करे सघो था, या ला जे ज़रिए अव्हां माना हर क़िस्म जी नफ़ी थी सघे थी। मिसाल जीअं ला यज़रिब, ला यज़रिब जी माना छा पढ़ी आया आहियो? नथो मारे या न मारींदो, यज़रिब मारे थो या मारींदो उहो हिकु मर्द। उन जे मथां ला नफ़ी अव्हां दाख़िल कई त हाणे छा माना थींदी? न मारे थो या न मारींदो। त ला जे ज़रिए हाल जी बि नफ़ी थी वई ऐं ला जे ज़रिए माना ला जेको आहे उहो मुतलक़ नफ़ीअ जे लाइ ईंदो आहे। अव्हां उन जे ज़रिए माज़ीअ जी बि नफ़ी करे सघो था, अव्हां उन जे ज़रिए हाल जी बि नफ़ी करे सघो था, अव्हां उन जे ज़रिए मुस्तक़बिल जी बि नफ़ी करे सघो था। या मिसाल ला ज़ईदुन फ़िद्दार, ज़ैद घर में मौजूदु, त हाल जी नफ़ी थी वई जुमला इस्मिया में बि। यानी ला जेको आहे उहो मुतलक़ नफ़ीअ जे लाइ ईंदो, फ़इल ते बि दाख़िल थींदो, इस्म ते बि, टिनी ज़माननि जी नफ़ीअ जे लाइ अव्हां जंहिंजी बि नफ़ी करणु अव्हांजो मक़सदु हुजे अव्हां ला खे इस्तेमालु करे सघो था। उन खां बाद में ला खां बाद में मुसनिफ़ ज़िक्र कयो आहे मा ऐं इन। मा ऐं इन इहे ॿई बि नफ़ीअ जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, मा ऐं इन ॿई नफ़ीअ जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, पर इहे सिर्फ़ु हाल जी नफ़ी कंदा आहिनि। जॾहिं इहे मुज़ारे ते दाख़िल थियनि, ठीकु आहे। मा ऐं इन इहे मुस्तक़बिल जी नफ़ी न आहिनि कंदा। मा ऐं इन इहे हाल जी नफ़ी कंदा आहिनि, हाल जी नफ़ी कंदा आहिनि त माना इहो चाहे थो त मां मुज़ारे ते दाख़िल थियां। मा ऐं इन जॾहिं मुज़ारे ते दाख़िल थियनि त उहे छा जी नफ़ी कंदा? हाल जी नफ़ी कंदा, मुस्तक़बिल जी नफ़ी न कंदा। मिसाल ॾिसो यज़रिब, यज़रिब में हाल जी माना बि आहे, मुस्तक़बिल जी माना बि। जॾहिं असां उन ते ला दाख़िल कयोसीं त ला हाल जी बि नफ़ी कई, मुस्तक़बिल जी बि, पर इन ते अव्हां मा दाख़िल कयो त इहा मुस्तक़बिल जी नफ़ी न कंदो, सिर्फ़ु हाल जी नफ़ी कंदो। मिसाल जीअं मा यक्तुब ज़ईदुन, इन जी माना ईअं थींदी त नथो लिखे ज़ैद, ज़ैद नाहे लिखी रहियो, या न लिखंदो, इहा माना न थींदी, ठीकु आहे। मा यक्तुब ज़ईदुन छा माना कंदासीं? ज़ैद नाहे लिखी रहियो, ज़ैद नथो लिखे, माना हाल जी नफ़ी थींदी, पर इन जी माना न लिखंदो ज़ैद, इहा माना इन जी न कंदासीं। त मा ऐं इन जेके आहिनि उहे जॾहिं फ़इल मुज़ारे ते दाख़िल थींदा त उहे सिर्फ़ु हाल जी नफ़ी कंदा, मुस्तक़बिल जी उहे नफ़ी न कंदा। अहिड़े तरीक़े सां इन यक़रा ज़ईदुन, इन यक़रा ज़ईदुन,
ज़ैद नथो पढ़े, इहो बि हाल जी नफ़ी थींदी, मुस्तक़बिल जी नफ़ी। जेकॾहिं अव्हांखे मुस्तक़बिल जी नफ़ी करणी आहे त पोइ अव्हां फ़ेल मुज़ारे ते लन जो इस्तेमालु कंदव। मिसाल जीअं लन यज़रिब ज़ैदुन, हरगिज़ न मारींदो ज़ैद। ठीकु आहे, त जॾहिं अव्हांखे हाल जी नफ़ी करणी आहे त पोइ मा या इन खे इस्तेमालु कयो। जॾहिं अव्हांखे मुस्तक़बिल जी नफ़ी करणी आहे त फ़ेल मुज़ारे ते लन जो इस्तेमालु कयो। ऐं जॾहिं अव्हांखे वरी माज़ी जी नफ़ी करणी आहे त पोइ अव्हां लम या लम्मा जो इस्तेमालु कयो। लम या लम्मा जो इस्तेमालु अव्हां फ़ेल मुज़ारे ते कंदव त अव्हांखे माज़ी जी नफ़ी मालूम थींदी। हाणे यज़रिब हुयो, उनजे मथां अव्हां लम दाख़िल कयो, लम यज़रिब, उनजी माना छा थींदी? न मारियो। हालांकि फ़इल मुज़ारे में त हाल ऐं मुस्तक़बिल जी माना हूंदी आहे, पर जॾहिं लम उन ते दाख़िल थी त हाल जी माना बि ख़तमु थी वई, मुस्तक़बिल जी माना बि ख़तमु थी वई, उन में माज़ी जी माना पैदा कयाई लम फ़इल मुज़ारे में। ऐं लम्मा बि माज़ीअ जी नफ़ीअ जे लाइ ईंदो आहे। लम्मा यज़रिब, इन बि माज़ीअ जी नफ़ी कई आहे। त हाणे ॾिसो, ला मुतलिक़ नफ़ीअ जे लाइ ईंदो, उन में कंहिं बि ज़माने जो क़ैद, उहो टिनी ज़माननि जी नफ़ी करे सघे थो। मा ऐं इन इहो हाल जी नफ़ी कंदो, लन इहो मुस्तक़बिल जी नफ़ी कंदो, लम ऐं लम्मा इहो माज़ीअ जी नफ़ी कंदा। पर लम ऐं लम्मा में कुझु फ़र्क़ु आहे। लम बि माज़ी जी नफ़ी करे थो, लम्मा बि माज़ीअ जी नफ़ी करे थो। त ॿई जॾहिं माज़ी जी नफ़ी था कनि त पोइ ॿ लफ़्ज़ छो था इस्तेमालु कया वञनि, हिकु इस्तेमालु कयो वञे। त उनजे लाइ मुसनिफ़ फरमाईंदो त इन ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। लम बि कंदो माज़ी जी नफ़ी, पर उनजी नफ़ीअ में फ़र्क़ु आहे। लम्मा बि कंदो माज़ी जी नफ़ी, पर उनजी नफ़ीअ में फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु कहिड़ो आहे त लम जेको आहे उहो मुतलक़ माज़ी जी नफ़ी कंदो आहे। माज़ी पोइ चाहे 10 साल पुराणो हुजे या 5 साल पुराणो हुजे या 1 साल पुराणो हुजे या कुझु वक़्तु ई पुराणो हुजे, अव्हां उन ते लम दाख़िल करे सघो था। लम यज़रिब ज़ैदुन, ज़ैद न मारियो। लम यक्तुब ज़ैदुन, ज़ैद न लिखियो। त हाणे इन मां मुराद 5 साल पहिरियां बि थी सघनि था, 10 साल पहिरियां बि थी सघनि था, 5 ॾींहं पहिरियां बि थी सघनि था, माना मुतलिक़ माज़ी मुराद आहे। ऐं लम्मा जेको आहे उहो माज़ीअ खे छिके हाल ताईं आणींदो आहे। माना माज़ी जी नफ़ी हाल ताईं मुराद हूंदी आहे। मिसाल जीअं यज़रिब आहे, इन ते लम्मा दाख़िल कयो, लम्मा यज़रिब, इन जी माना थींदी त अञा ताईं न मारियो। लम्मा यज़रिब ज़ैदुन, अञा ताईं ज़ैद न मारियो आहे, माना हिन महिल ताईं, हिन वक़्त ताईं ज़ैद नाहे मारियो। माना जॾहिं खां ज़ैद आहे उन वक़्त खां वठी हिन वक़्त ताईं ज़ैद नाहे मारियो। लम यक्तुब ज़ैद, लम्मा यक्तुब ज़ैदुन, हिन महिल ताईं ज़ैद नाहे लिखियो, हिन वक़्त ताईं ज़ैद नाहे लिखियो। माना माज़ीअ खां वठी हिन वक़्त ताईं, उनखे पूरे ज़माने ते इहो मुहीत आहे माज़ीअ जे ते, ज़ैद नाहे लिखियो। ऐं लम जेको आहे उहो हाल ताईं छिके न ईंदो आहे। लम यज़रिब ज़ैदुन, ज़ैद माज़ीअ में न मारियो, थी सघे थो बाद में पोइ वरी ज़ैद मारियो हुजे। ठीकु आहे, त फ़र्क़ु सम्झ में अची वियो। लम जेको आहे उहो मुतलिक़ नफ़ी कंदो आहे, ऐं लम्मा जेको आहे उहो माज़ीअ वारे ज़माने खे छिके हाल ताईं नफ़ी कंदो आहे। माना माज़ीअ खां वठी तकल्लुम ताईं, जंहिं वक़्तु इहो कलाम ॻाल्हायो वियो आहे उन वक़्त ताईं जेको बि ज़मानो गुज़री आयो आहे उन पूरे ज़माने जी नफ़ी कंदो आहे। ऐं ॿियो फ़र्क़ु इहो आहे त लम्मा जेको आहे उहो मुतवक़िअ शयुनि ते इस्तेमालु थींदो आहे। माना अहिड़ियुनि शयुनि जी नफ़ी कंदो आहे जेके शयूं वाक़िअ थी सघनि, जेके शयूं जिन शयुनि जो वाक़िअ थियणु मुमकिन हुजे, त उन्हनि जो लम्मा नफ़ी कंदो आहे। इहो वरी मिसाल में तर्जुमो कंदा हलो, पोइ सम्झंदा। व अमन नफ़ी, पर रहियो नफ़ी, फ़तक़यीद बिही, पोइ क़ैद लॻाइणु इन सां।
यकून इहो हूंदो आहे बेसलबिन निस्बत निस्बत खे सलब करण सां। सम्झ में आयो? नफ़ीअ जे ज़रिए असां जुमिले खे मुक़ैद छो कंदा आहियूं? तां त निस्बत ज़ैदुन क़ाइमुन, ज़ैद जे तरफ़ क़याम जी निस्बत साबित आहे। हाणे अवां हिते नफ़ीअ जो को हरफ़ दाख़िल कयो, मा ज़ैदुन क़ाइमन, त हाणे निस्बत सलब थी वई न, निस्बत हाणे ज़ैद जी तरफ़ क़याम जी निस्बत आहे नाहे। अला वजह मखसूसन, हिकु मखसूस वजह ते, मिम्मा तुफीदुहु अहरफुन नफ़ी, उहो जो फ़ाइदो था ॾियनि इन जो हुरूफ़ नफ़ी। वहिय सित्ततुन, ऐं उहे 6 आहिनि, ला व मा, ला ऐं मा ऐं इन ऐं लन ऐं लम ऐं लमा। पोइ हाणे हर हिकु जो तफ़सील ज़िक्र करे। फ़ला, जेको ला हरफ़ नफ़ी आहे न, लिन नफ़ी मुतलकन, इहो मुतलक नफ़ीअ जे लाइ ईंदो आहे। माना हर ज़माने जी अव्हां उन जे ज़रिए नफ़ी करे सघो था। ऐं मा ऐं इन, इहो हाल जे नफ़ीअ जे लाइ ईंदो आहे जेकॾहिं उहे दाख़िल थियनि मुज़ारे ते। जॾहिं मुज़ारे ते मा ऐं इन दाख़िल थिए त उहो छा जी नफ़ी कंदो आहे? हाल जी नफ़ी कंदा आहिनि, मुस्तक़बिल जी उहे नफ़ी न आहिनि कंदा। त 3 इहे थी विया। चोथों, लन, इहो मुस्तक़बिल जी नफ़ीअ जे लाइ हूंदो आहे। वलन ले नफ़ील इस्तिक़बाल, लन जेको आहे इहो मुस्तक़बिल जे नफ़ीअ जे वास्ते हूंदो आहे। इहे 4। 5, लम। 6, लम्मा, लम ऐं लमा ले नफ़ील मुज़िय, इहे माज़ीअ जे नफ़ीअ जे वास्ते हूंदा आहिनि। इला मगर, इला मगर, अन्नहू बेलम्मा, मगर लम्मा सां। हाणे हर उन में फ़र्क़ु बयानु करे रहियो आहे इला खां। त इला बि माज़ी जे नफ़ीअ जे लाइ आहे, लम बि माज़ीअ जे नफ़ीअ जे लाइ आहे। त इन ॿिन्हिनि जे इस्तेमाल में फ़र्क़ु कहिड़ो आहे त उहो ॿुधाए रहियो आहे। इला मगर अन्नहू, बेशक इहो बेलम्मा, यानी नफ़ी इहो जॾहिं लम्मा सां हुजे त यन साहिबु अला ज़मन तक़ल्लुम, यन साहिब जी माना हूंदी आहे छिके थो अचे, माना माज़ीअ वारे उन ॻाल्हि खे छिके थो अचे, अला ज़मन तक़ल्लुम, कलाम वारे ज़माने ते। माना माज़ीअ खां वठी जंहिं वक़्तु इहो लफ़्ज़ ॻाल्हायो वियो आहे ओसि ताईं तमामु ज़मानो जेको गुज़री आयो आहे, हर हिक जी उन नफ़ी कई आहे, तमामु ज़माने जी उन नफ़ी कई आहे, हर हिकु वक़्त जी उहो नफ़ी कंदो आयो आहे। व यख़्तसु बिल मुतवक़्क़िअ, ॿी वरी ख़ुसूसियत ॿुधाई त लम्मा जेको आहे इहो मुतवक़्क़िअ शयुनि जे लाइ ख़ासि हूंदो आहे। माना लम्मा अहिड़ियुनि शयुनि ते ॻाल्हायो वेंदो आहे जेके वाक़िअ थियणु जंहिंजो मुमकिन हुजे। व अला हाज़ा, ऐं इन ई जे करे हाणे इहो ॿुधायोमांव न त लम ऐं लमा में फ़र्क़ु आहे। लम्मा जेको आहे उहो माज़ी वाक़िअ वारी माना खे छिके हाल ताईं आणींदो आहे जंहिं वक़्तु कलाम कयो वञे। ॿियो त वरी इहो मुतवक़्क़िअ शयुनि ताईं, मुतवक़्क़िअ शयुनि ते। ठीकु आहे, त चयो न इहो पोइ तर्जुमो करे पोइ वरी मिसाल सम्झूं था। हाणे मिसाल सम्झो। हाणे पहिरीं ॻाल्हि छा चई त इहो छिके ईंदो आहे माना खे हाल ताईं। हाणे उनजो मिसाल ॾिसो त पोइ चए थो फला युकाल, पोइ इन न चयो वेंदो छा? लम्मा यकुम ज़ैदुन सुम्मा काम, इन माना छा थींदी त लम्मा यकुम, तर्जुमो ॿुधो, न बीठो ज़ैद, सुम्मा काम, पोइ वरी ज़ैद बीही रहियो, अञा ताईं ज़ैद न बीठो पोइ बीही रहियो। ईअं चवणु सही आहे? न आहे न सही। हाणे ज़ैद मसलन केरु शख़्स चवे थो त लम्मा यकुम ज़ैदुन, ज़ैद अञा ताईं नाहे बीठो, मतिलबु त माना जेको वक़्तु ज़ैद खे गुज़री आयो आहे, ज़ैद उन तमामु वक़्त मंझि बीहण वारो क़याम, बीहण वारी निस्बत ज़ैद जी तरफ़ साबित, क़याम वारी निस्बत ज़ैद जे लाइ साबित नाहे। लम्मा यकुम ज़ैदुन, अञा ताईं ज़ैद न बीठो आहे, सुम्मा काम, पोइ वरी बीही रहियो। इन चवणु सही आहे? इन न आहे। मिसाल हिकिड़ो भला ॿियो सम्झो त मसलन मुबीन खे चवंदा त मुबीन तूं कापी लिखी अचिजांइ। हाणे इनखे इहो कापी लिखण जो हुकुम मिलियो अॼु खां महीनो पहिरियां, मिसाल हिकिड़ो, त अॼु ताईं मुबीन कापी माना कल्ह ताईं कापी न लिखियईं, पोइ अॼु वरी उहो कापी लिखी खणी आयो आहे। त हाणे ईअं केरु चवे त मुबीन अञा ताईं कापी नाहे लिखी, पोइ मुबीन कापी लिखी,
इन चवणु सही आहे? अञा ताईं कापी न लिखी अथई, उन में त उहो बि ज़मानो माज़ीअ वारो अची वियो न जंहिंमें हुन कापी लिखी आहे। सो ईअं न चइबो त अञा ताईं मुबीन कापी न आहे लिखी, पोइ वरी कापी लिखी अथई। लम्मा यक्तुब मुबीनुन फ़कतब, ईअं चवणु सही आहे? न आहे चवणु सही, छो त लम्मा जेको आहे उहो माज़ीअ वारे पूरे ज़माने खे उन इहातो कयो आहे, माना माज़ीअ जे पूरे ज़माने खे उनजी नफ़ी शामिल आहे। हिते अवां लम इस्तेमालु करे सघो था। लम त वरी छिके तकल्लुम जे ज़माने ते नाहे आणींदो न नफ़ीअ खे। लम यक्तुब मुबीनुन फ़कतब, मुबीन पहिरियां न लिखियो पोइ वरी लिखियईं, त पोइ इहो चवणु सही आहे। लम्मा हिते इस्तेमालु करणु सही, छो त लम्मा छाजे लाइ इस्तेमालु करणु सही न आहे? शाबाश। उन जे करे त माज़ी जेको माज़ीअ खां वठी तकल्लुम जे ज़माने ताईं तमामु उन माज़ीअ जे ज़माने जी उहो नफ़ी करे थो वञे। सम्झ में अची वियो न इहो? ॿियो मिसाल वरी त ॿियो चवई त हिकिड़ो त लम्मा जेको आहे उहो लम्मा जी ख़ुसूसियत इहा आहे त उहो माज़ीअ खां वठी हाल ताईं पूरे ज़माने जी नफ़ी कंदो आहे, उन नफ़ीअ खे छिके ईंदो आहे। ऐं ॿियो त वरी लम्मा जेको आहे उहो मुतवक़िअ शयुनि जे मथां इस्तेमालु थींदो आहे। अहिड़ियूं शयूं जेके वाक़िअ थियनि उन्हनि जे मथां लम जो इस्तेमालु थींदो आहे। त उनजे करे चए थो त हीअं बि न चयो वेंदो, कीअं त लम्मा यज्तम नक़ीज़ान, न गॾु थिया अञा ताईं हिन वक़्त ताईं न गॾु थिया आहिनि ॿ नक़ीज़। त ईअं चवणु सही, नक़ीज़ सम्झो हिकु शइ हूंदी आहे ज़िद, ॿियो हूंदो आहे नक़ीज़। ज़िद ऐं नक़ीज़ में थोरो फ़र्क़ु आहे। ज़िद माना हिकु शइ जो ज़िद हुजे ॿी शइ, जीअं मसलन ॾींहुं आहे उनजो ज़िद छा आहे? ज़मीन आहे उनजो ज़िद छा आहे? आसमान। त इनखे चइबो आहे ज़िद, माना हिकु शइ जे मुतज़ाद ॿी शइ हुजे। ऐं नक़ीज़ बि ज़िद वांगुरु ई हूंदो आहे, पर नक़ीज़ में ऐं ज़िद में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त ज़िद जे लाइ इन आहे त माना हिकु शइ जो मुतज़ाद ॿी शइ हुजे, पोइ ईअं बि थी सघे थो त उहे ॿई शयूं मौजूदु न हुजनि, ईअं बि मुमकिन आहे। मिसाल हिकिड़ो अछो रंग, इन जो ज़िद छा आहे? कारो रंग। त हाणे इहो मुमकिन आहे त अछो बि न हुजे कारो बि। मसलन हीअ ॾिसो रजिस्टर आहे, हीअ कहिड़े रंग जो आहे? हीअ ॻाढ़े रंग जो आहे न। त हाणे हिन शइ मंझि ज़िद वारियूं ॿई शयूं मौजूदु आहिनि? ॿई शयूं न आहिनि। अछे जो ज़िद कारो आहे त न हीअ अछो आहे न हीअ कारो आहे, हिन जो रंग ॻाढ़ो आहे। पर नक़ीज़ ईअं न हूंदो आहे। नक़ीज़ जे लाइ ॿ शयूं जेकी हिक ॿिए जे मुतज़ाद आहिनि उन्हनि मां कंहिं हिक जो हुजणु ज़रूरी आहे। ईअं न आहे त ॿई मौजूदु न हुजनि, ईअं थी। मिसाल इन सम्झो ॾींहं जो ज़िद छा आहे? राति। त हाणे या त ॾींहुं हूंदो या त राति हूंदी, ईअं त न आहे त ॾींहुं बि न हुजे राति बि न हुजे। ईअं मुमकिन आहे? न आहे मुमकिन। ॿियो मिसाल भला सम्झो, इहो मिसाल सम्झ में अची वियो न भई, इहो आहे नक़ीज़। ॾींहं जो ज़िद छा आहे? त ॾींहुं ऐं राति ॿई हिक ॿिए जा नक़ीज़ आहिनि। त या त ॾींहुं हूंदो या त राति हूंदी, ईअं त न आहे त ॾींहुं बि न हुजे राति बि। पर ज़िद वारे मिसाल में सम्झाईमांव, अछे जो ज़िद आहे कारो, त ईअं मुमकिन आहे न त हिकु शइ न अछी हुजे न कारी हुजे, कंहिं ॿिए रंग जी हुजे, इहो मुमकिन आहे। ॿियो मिसाल, बसि हिकु शइ आहे, हीअ किताब, ॿियो वरी आहे अदम किताब। हिकु शइ किताब हुजणु, ॿियो वरी किताब न हुजणु। ठीकु आहे। त हाणे हिन ते अव्हां कहिड़ी शइ जो इतलाक़ करे सघंदो? किताब हुजण जो। ठीकु आहे। मसलन हीअ टेबल आहे, हिन ते छा जो इतलाक़ कंदव? अदम किताब जो। त हीअ शइ किताब जो ज़िद छा आहे? किताब न हुजणु न। त हीअ नक़ीज़ उनजो आहे। हिकु किताब जो नक़ीज़ आहे किताब न हुजणु। त तव्हां कंहिं बि शइ खे ॾिसो, मसलन हिनखे ॾिसो दीवार खे, त इन ते इतलाक़ कंदो अदम किताब जो, हिन ते इतलाक़ कंदो अमी किताब जो। त माना इन आहे त ॿ शयूं नक़ीज़, माना हिकु शइ ॿिए जी ज़िद हुजे, पर अहिड़ो ज़िद हुजे त उन ॿिन्ही मञा कंहिं हिकु शइ जो हुजणु ज़रूरी हुजे। ईअं न थी सघे त हिकु शइ ॿई शयूं हिकु वक़्त मंझि न हुजनि। ठीकु आहे, सम्झ में आयो? त नक़ीज़ जेकी आहिनि उहे न माज़ीअ में गॾु थींदा आहिनि न मुस्तक़बिल में। ईअं त न आहे त चलो ॾींहुं ऐं राति
ॿई गॾु न थिया आहिनि मादीअ में, पर थी सघे थो सुभाणे गॾु थियनि या ॿिए ॾींहुं गॾु थियनि। अहिड़ो वक़्तु ईंदो जो ॾींहुं राति गॾु थियनि? न थींदो न। त अहिड़ियूं शयूं जंहिंजो वाक़िअ थियणु, जेके मुतवक़े हुजनि, जेकी वाक़िअ थींदड़ हुजनि, उन जे मथां लम्मा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर जेके शयूं वाक़िअ थींदड़ न हुजनि उन जे मथां लम जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। तव्हां चए थो लम्मा यज्तमा नकीज़ान, इन चयो न वेंदो त ॿ नकीज़ गॾु न थिया आहिनि। त लम्मा जेको इस्तेमालु थींदो आहे उहो मुतवक़े शयुनि ते ईंदो थींदो आहे। त ॿ नकीज़ मसइलन ॾींहं ई राति ॿई गॾु वाक़िअ न थिया आहिनि, अञा ताईं ॾींहं ई राति ॿई गॾु वाक़िअ न थिया आहिनि। इन चवणु दुरुस्त न आहे, छो त इन चवंदासीं त इन जो मतिलबु इहो आहे त माना अञा ताईं राति ॾींहुं गॾु वाक़िअ न थिया आहिनि, पर थी सघे थो बाद में वरी गॾु वाक़िअ थियनि। बाद में गॾु वाक़िअ थींदा न थींदा, त उनजे करे इन जॻह ते लम्मा जो इस्तेमालु बि दुरुस्त न आहे, न कयो वेंदो। छो त लम्मा इस्तेमालु उते कयो वेंदो आहे जिथे ॿ शयूं मुतवक़िल हुसूल हुजनि, ॿई शयूं हिकु वक़्त में हासिल थी सघनि। ॾींहुं हूंदो त राति न हूंदी, राति हूंदी त ॾींहुं न हूंदो। सम्झ में आयो? हाणे इनखे वरी आसान लफ़्ज़नि में सम्झो शुरूअ खां। लम ऐं लम्मा जे इस्तेमाल में फ़र्क़ु इहो आहे त लम्मा जेको आहे उहो उनजो हिकिड़ो त फ़र्क़ु इहो आहे त माज़ीअ खां वठी हाल ताईं जेको ज़मानो गुज़रियो आहे तमामु ज़माने जी उहो नफ़ी कंदो आहे। उनजी माना असां कंदा आहियूं लम्मा यज़रिब ज़ईदुन, लम्मा यज़रिब ज़ईदुन, अञा ताईं नाहे मारियो ज़ईद। माना जेको ज़मानो गुज़री आयो आहे तमामु ज़माने में ज़ईद जे लाइ ज़रब साबित नाहे। ऐं ॿियो त वरी लम्मा जेको आहे उहो मुतवक़े शयुनि जे मथां दाख़िल थींदो आहे। अहिड़ियूं शयूं जंहिंजो वाक़िअ थियणु मुमकिन हुजे गॾु, त अहिड़ियूं शयूं जेके ॿ शयूं हिक ॿिए जो नकीज़ हुजनि, नकीज़ ॿ शयूं हिक ई वक़्त में वाक़िअ न आहिनि थींदियूं, त ॿ शयूं जेके हिक ॿिए जो नकीज़ हुजनि उनजे मथां बि लम्मा खे दाख़िल असां करे न सघंदासीं, छो त नकीज़ शयूं मुस्तक़बिल में बि वाक़िअ न थींदियूं। उनजे करे इन न चवंदासीं त लम्मा यज्तमि नकीज़ान, अञा ताईं ॿ नकीज़ गॾु वाक़िअ न थिया आहिनि। छो इन चई न सघंदासीं? छो त इन चवंदासीं त इन जो मतिलबु इहो आहे त माना अञा ताईं त ॿ नकीज़ गॾु वाक़िअ न थिया आहिनि, पर पोइ मुस्तक़बिल में वाक़िअ थींदा। पर उनजो वाक़िअ थियण जो को इम्कान आहे? न आहे न। त जेके शयूं मुतवक़े हुजनि उनजे मथां लम्मा दाख़िल थींदो, जेके ग़ैर मुतवक़े हुजनि उनजे मथां लम्मा दाख़िल न थींदो। सम्झ में आयो? हाणे ॾिसो अॻियां। कमा युकाल, जीअं जो चयो वञे लम यकुम सुम्म काम, इन चवणु सही आहे लम यकुम सुम्म काम, पर लम्मा यकुम सुम्म काम इन चवणु दुरुस्त। फ़र्क़ु सम्झ में अची वियो न? लम्मा मंझि लम यकुम सुम्म काम जी माना थींदी न बीठो ज़ैद पोइ बीही रहियो, माना 5 ॾींहं पहिरियां ज़ैद न बीठो हुयो, पर हाणे कल्ह वारे वक़्त में ज़ैद बीही रहियो, कल्ह के ॾींहं में, त इन चवणु सही आहे। पर लम्मा यकुम ज़ैदुन सुम्म काम चवंदासीं पोइ माना थींदी अञा ताईं ज़ैद न आहे बीठो पोइ बीही रहियो, सो इन चवणु सही न आहे। व लम यज्तम आ, इन चवणु सही आहे त लम यज्तम आ, न गॾु थिया आहिनि ॿ नकीज़। फलम्मा फिन नफ़ी, पोइ लम्मा जेको आहे नफ़ीअ में तक़ाबुल, उहो मुक़ाबिलो कंदो आहे अहिड़े क़द जो जेको फिल इस्बात, जेको इस्बात में आहे। हितां खां मुसन्निफ़ वरी ॿी हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त मुस्बित जुमिले में अवां क़द इस्तेमालु कंदा आहियो। क़द इस्तेमालु करण जो फ़ाइदो इहो हूंदो आहे त क़द जेको आहे उहो माज़ीअ खे हाल जे क़रीब करे छॾींदो आहे। मिसाल सम्झो, मसलन जीअं ज़रब जी माना आहे ज़ैद मारियो, पोइ ज़ैद 10 साल पहिरियां मारियो हुजे, 20 साल पहिरियां मारियो हुजे, 50 साल पहिरियां मारियो हुजे, अवां उनजे लाइ ज़रब इस्तेमालु करे सघो था। पर जॾहिं तव्हां उन ज़रब जे मथां क़द इस्तेमालु कयो, क़द ज़रब, त हाणे अवां माज़ी बईद वारी माना न वठंदो, पर माज़ी क़रीब वारी माना वठंदो, त माना वेझे ज़माने में ज़ैद मारियो आहे।
त क़द जे इस्तेमालु करण सां असांखे फ़ाइदो इहो पियो त क़द जेको आहे उहो माज़ी क़रीब जे लाइ, माज़ीअ में उहो क़रीब वारी माना पैदा कंदो आहे। त हाणे थोरो ई वक़्तु गुज़रियो आहे त ज़ैद मारियो आहे, बईद वारी माना खे उहो ख़ारिज करे छॾींदो आहे। अहिड़े तरीक़े सां लम्मा बि माज़ीअ खे हाल जी माना जे क़रीब करे छॾींदो आहे, पर क़द इस्बात जुमिले में हूंदो आहे ऐं लम्मा नफ़ी वारे जुमिले में इस्तेमालु थींदो आहे। सम्झ में आई ॻाल्हि? इहा ई ॻाल्हि बयानु थो करे, ॾिसो वरी माना कयो। लम्मा फिन नफ़ी, लम्मा नफ़ीअ मंझि तक़ाबुलो, इहो मुक़ाबिलो कंदो आहे क़द जीअं इस्बात में आहे। वहीन इज़न, ऐं उन वक़्तु हूंदो आहे मनफ़ी क़रीब हाल खां, पोइ न सही आहे लम्मा यजी मुहम्मदुन फिल आमिल माज़ी। ॻाल्हि सम्झ में आई न? लम्मा जेको आहे उहो छा कंदो आहे, मनफ़ी जुमिले खे हाल जे क़रीब कंदो आहे, मनफ़ी जुमिले खे माज़ीअ खे हाल जे क़रीब कंदो आहे। हाणे ईअं चवणु सही न आहे त लम्मा यजी मुहम्मदुन फिल आमिल माज़ी, अञा ताईं न आयो मुहम्मद माज़ी गुज़िरियल साल में। त गुज़िरियल साल जेको आहे इहो ज़मानो क़रीब आहे या बईद आहे? बईद आहे। साल पूरो गुज़री वियो त इहो ज़मानो बईद आहे। त उन जॻह ते असां लम्मा इस्तेमालु न कंदासीं, छो त लम्मा जेको आहे उन ज़माने ते इस्तेमालु कबो आहे जेको हाल जे क़रीब हुजे। त हिते साल पूरो गुज़रणु इहो बईद ज़मानो आहे, उते लम्मा जो इस्तेमालु न कयो वेंदो। त टे ॻाल्हियूं मुसनिफ़ बयानु कयूं। हिकिड़ो त लम्मा माज़ीअ वारी माना खे छिके हाल जे तरफ़ आणींदो आहे, ऐं ॿियो लम्मा मुतवक़्क़ि शयुनि जे मथां इस्तेमालु थींदो आहे, ऐं टियों वरी लम्मा जेको आहे जहिड़े तरीक़े सां मुस्बित जुमिले में क़द माज़ीअ खे हाल जे क़रीब कंदो आहे, अहिड़े तरीक़े सां मनफ़ी जुमिले में लम्मा बि माज़ीअ खे हाल जे क़रीब कंदो आहे। सम्झ में आयो? इहे टे शयूं। ठीकु, वल्लाहु आलम बिहक़ीक़त।